सॻियूं मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब्बो अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ सुई गैस लॻे ॻोठो में हर वीसर में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। पोरियत अख़्तियार वीसर जे बकरीअ खे रोलू कुतनि ॾाढे विधो। सुई गैस लॻे पोरियत अख़्तियार अली वीसर जी बकरीअ खे रोलू कुतनि खाई मारे छॾियो। पोरियत मीडिया अॼो दाहींदे चयो त चौपायो माल बकरियूं तोड़े ॿियो को बि माल घरनि खां ॿाहिरि निकिरे थो त उनखे रोलू कुता खाई मारे छॾनि था। स्कूली ॿारनि खे कुतनि जो रोज़ ॾारणो मामूल बणिजी वियो आहे। जीअं अॼु हिक पोरियत जे बकरीअ खे खाई वई। पाड़े वारनि कोशिश कई पर बकरीअ खे कुतनि पूरी तरह ॾाड़े विधो ऐं बकरी थॾे ते मरी वई। उन्हनि आला अख़्तियारनि खे अपील कई त जल्द खां जल्द कुता मार मुहिम शुरू कई वञे। अस्सलाम वालेकुम भाउ प्यारा मुस्लिम मुंहिंजा भाइरो, हीउ ॾिसो असां सां ज़ुल्म जेकी बकरीअ खे कुतनि खाधो आहे। हीउ ॿाहिरि वेठा आहिनि जिन सुबुह सां छॾायो आहे। ऐं असां केतिरा ई दफ़ा पंहिंजे वस वारनि खे या यूनियन वारनि खे चयो आहे त बाबा ही रोलू कुता इन्हनि खे मारायो वञे। केतिरा ई दफ़ा ॿारनि खे कुता फिरिया आहिनि जेकॾहिं असांजा मर्द हिते न हुजनि त ॿार बि खाइजी वञनि। पर हिन महिल ही तव्हां ॾिसी था सघो त हिन बकरीअ सां इहा हालत सुबुह सां रोलू कुतनि कई आहे। वस वारनि खे अपील आहे त महिरबानी करे हिन कुतनि खे जल्दो जल्द मारायो वञे। जेकॾहिं न त सुभाणे इहे कुता अॻिते बि नुक़सानु करे था सघनि। हिन तव्हां भाईअ खां पुछो त हिन बकरीअ सां छा थियो आहे ऐं हिन बकरी हिन सिचुएशन में कीअं आई आहे। अदा तूं ॿुधाए सघूं त बकरीअ खे छा थियो आहे। अच्छा, अदा हिनखे छा थियो बकरीअ खे? तव्हां छॾाई आहे पाण? ठीकु आहे साहब, महिरबानी तव्हांजी।